दोस्तनि जा तमामु घणा थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं, मशकूर ऐं ममनून आहियूं जो जॾहिं बि असां अव्हां दोस्तनि खे अर्ज़ु कयो आहे त अव्हां पंहिंजी मसरूफ़तुनि मां हमेशह असांखे पंहिंजो सम्झी करे असांखे जल्द टाइम ॾिनो आहे। इन लाइ अव्हां दोस्तनि जा वॾा वॾ अहसान, किरोड़े कुर्ब। दोस्तो, अव्हांखे ॼाण आहे त PTLF ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन सिंध जे उस्तादनि जी निमाया ऐं नुमाइंदा तंज़ीम आहे, जंहिं हर दौर में उस्तादनि जे मसइलनि जे हल सां गॾोगॾु सिंध जी तइलीम जी बहितरीअ ऐं भलाईअ जे लाइ बि हमेशह पाण पतोड़ियो आहे। सिंध धरतीअ ते जंहिं बि दौर में के ॾुखिया ॾींहं आया आहिनि त उन्हनि ॾींहंनि में सिंध जे प्राइमरी उस्ताद क़ौमी काज़ जे लाइ बि हमेशह किरदारु अदा करे पंहिंजो पाण पे मल्हायो आहे। अज़ीज़ साथियो, जीअं त PTLF ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन हिकु जमहूरी तंज़ीम आहे, उन करे PTLF जे आइन मुताबिक़ तंज़ीम जी इलेक्शन हर 3 सालनि बाद लाज़मी थियणी आहे। पर हिन वक़्तु तक़रीबन 1 साल यूनिटनि ऐं ज़िलनि जो 3 सालनि खां मुदो वधी वियो आहे, जेको गैर आइनी अमल आहे। असां सिंध जे वर्किंग कमेटी जे मेंबरनि जी हैसियत सां PTLF जे आइन जे आर्टिकल नंबर 3.1 ते जी ज़ीली शिक नंबर तहत रिकोज़िट एजेंटा मरकज़ी इलेक्शन कमेटी जोड़ बाबति मोहतरम मरकज़ी सदर साहब ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी साहब खे तारीख़ 22 अप्रैल 2024 ते मरकज़ी ऑफिस में ॾिनी हुई, पर हिननि उहा दरख़्वास्त वसूल करण खां जवाबु ॾिनो ऐं वसूल न कई। उन खां पोइ असां पंहिंजो आइनी तरीक़ो इस्तेमालु कंदे उहा दरख़्वास्त 22 अप्रैल 2024 ते TCS जे ज़रिए मरकज़ी सेक्रेटरेट साफ़ी कॉलोनी हैदराबाद में TCS कई ऐं हिकु उन जी कापी मोहतरम गाज़ी ख़ान जमाली मरकज़ी जनरल सेक्रेटरी PTLF सिंध जे दादू वारी एड्रेस ते TCS कईसीं ऐं जेका साहिब मौसूफ़ TCS ज़रिए पाण रिसीव कई। अज़ीज़ साफ़ियो, जीअं त PTLF जे आइन मुताबिक़ रिकोज़िट इजलास जी दरख़्वास्त ॾियण खां पोइ मिलण खां पोइ मरकज़ी काबीना वसूल थियण खां पोइ 15 ॾींहंनि जे अंदरि उन एजेंटा ते इजलास घुराइण जी पाबंद आहे। जेकॾहिं मरकज़ी काबीना रिकोज़िट कयल इजलास जी दरख़्वास्त ते 15 ॾींहंनि जे अंदरि इजलास तलब नथा कनि त आइन मुताबिक़ रिकोज़िट दरख़्वास्त ॾींदड़ पाण मुरादो इजलास घुराए उन एजेंटा ते फ़ैसिला करे सघनि था। जॾहिं मरकज़ी सदर मरकज़ी जनरल सेक्रेटरी दरख़्वास्त 26 अप्रैल ते मिली ऐं उन तारीख़ ते 13 मई 2024 ताईं 15 ॾींहं पूरा थी विया। उन करे आइन मुताबिक़ इजलास जे रिकोज़िट जी घुर कंदड़ खे उहो आइनी अख़्तियार आहे, घुर कंदड़नि खे उहो आइनी अख़्तियार आहे त उन इजलास जा सभु जेके बि फ़ैसिला कनि उन इजलास जा सभु फ़ैसिला आइनी हूंदा। असां हीउ इजलास आइन मुताबिक़ घुरायो हुयो ऐं उन इजलास में असां जेके फ़ैसिला कया आहिनि असां 2024 जे लाइ मरकज़ी इलेक्शन कमेटी जोड़ी आहे। जॾहिं त असांजे हिन जेका वर्किंग कमेटीअ जो रिकोज़िट इजलास कयोसीं उन जो
असांजो सरवाण हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब ऐं अवां जो नियाज़मंद सिकंदर जी जतोई साहब जतोई अॻुवाणी करे रहिया हुआसीं। अॼु हाजी शफ़ी मोहम्मद सठियो साहब असां सां हिन महिल बि ऑन बोर्ड आहे, कंहिं मजबूरीअ सबबु कराची वञे पियो ऐं उहो असां सां असांजे हर फ़ैसिले सां सहमकम आहे, असां सां गॾु आहे ऐं असां इलेक्शन कमीशन जोड़ी आहे। असां उमेद था कयूं त जेका असांजी मरकज़ी इलेक्शन कमेटी हूंदी उहा साफ़ शिफ़ाफ़ इलेक्शन कराए, जेके बि इलेक्शन ज़रिए चूंडिजी ईंदा मरकज़ी क़यादत उन्हनि जे इलेक्शन कमीशन उनखे हलफ़ कराईंदी ऐं चार्ज उन्हनि जे हवाले कंदी। उन लाइ चेयरमैन जे लाइ सैयद मुमताज़ हुसैन शाह जंहिंजो तालुक़ु सखर ज़िले सां आहे, वाइस चेयरमैन मंज़ूर अहमद चांडियो जंहिंजो तालुक़ु मीरपुर ख़ासि ज़िले सां आहे, सेक्रेटरीअ जे लाइ नसरुल्लाह मज़ारी साहब जंहिंजो तालुक़ु कशमोर कंदकोट ज़िले सां आहे ऐं ॿियो मेंबर असांजो ज़ियाउद्दीन काकेपोटो साहब जेको असांजे हैदराबाद डिवीज़न जो जनरल सेक्रेटरी बि आहे, उनजो तालुक़ु ज़िले जामशोरे सां आहे ऐं ॿियो मेंबर असांजो ज़ुल्फ़कार अली साहब जंहिंजो तालुक़ु बि हैदराबाद सां आहे। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अवां जा वॾा अहसान जो अवां क़ीमती वक़्त मां असांखे कुझु घड़ियूं ॾिनियूं, पर उस्तादनि जे नियाज़मंदी जी हैसियत सां अवां दोस्तनि जो अॻम बि मां टाइम वरितो आहे, पर मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां तव्हांजे आॾो हिकु अधु ॿी बि गोश गुज़ारिश रखणु लाज़मी थो सम्झां। हे साईं दोस्तनि खे ॾेई वञो। दोस्तो साईं किथे आहियो रसूला? सिंध जे प्राइमरी उस्तादनि जी तंज़ीम मां अॻम बि वाज़े करे चुको आहियां त न रुगो उस्तादनि जे मसइलनि पर सिंध जी तइलीम जी बहितरी ऐं भलाई लाइ बि कमु कया आहिनि, क़ौमी काज़ लाइ बि पाण पतोड़ियो आहे। पर कुझु अरसे खां वठी मुंहिंजो सिंध जो प्राइमरी उस्ताद केटीअ खां कशमोर ताईं, कमू शहीद खां कराची ताईं मुसलसल मायूस ऐं परेशान आहे। उन्हनि जो को बि पुरसान हाल न आहे रहियो। उन्हनि जा अकी 4 मसइला सिंध सरकार वटि इल्तवा जो शिकार आहिनि, जेकी हेठि अर्ज़ु कजनि था। सिंध जे प्राइमरी उस्तादनि कल्ह ख़ासि करे सोशल मीडिया ते वॾो ट्रेंड हलायो त सरस स्ट्रक्चर ॾिनो वञे ऐं जेको लखनि जी तइदाद में ट्रेंड हलियो ऐं उहो असांजी PTLF जी तंज़ीम जो कामयाबु तरीन कल्ह असांजो ट्रेंड हुयो। असां अॼु के हिन इजलास में हिन प्रेस ज़रिए सिंध सरकार खे गुज़ारिश था करियूं त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर ॾेई करे उन्हनि मां मायूसी ऐं परेशानी ख़तमु कई वञे। अपग्रेडेशन सिंध काबीना जेका साबिक़ सिंध काबीना हुई ऐं हिन वक़्तु बि तक़रीबन साॻी उहा सिंध काबीना आहे, उन्हनि जो फ़ैसिलो थियलु हुयो त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे अपग्रेड 2021 खां कयो वेंदो। असांजी घुर आहे त उन काबीना जे फ़ैसिले ते अमल करे सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 2021 खां अपग्रेड कयो वञे। नंबर 3 त 2001 खां 2024 ताईं जेके बि असांजा नौजवान उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि उहे ख़ासि पंहिंजो टेस्ट पास करे मेरिट ते अपॉइंटमेंट थिया आहिनि। असांजी इहा घुर आहे त 2001 खां वठी जेके बि उस्ताद अपॉइंटमेंट थिया आहिनि उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे, उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां कंफर्म कयो वञे। नंबर 4 त प्राइमरी स्कूलनि में हिन वक़्तु जेके बि गज़ेटेड पोस्टियूं सरकार SNE ज़रिए मंज़ूर कयूं वयूं आहिनि, असांजे प्राइमरी स्कूलनि में असांखे 17 स्केल जी पोस्ट बि रखी वई आहे, 18 स्केल जी पोस्ट बि रखी वई आहे, 19 स्केल जी पोस्ट बि रखी वई आहे। असांजी घुर आहे सरकार खां त सेकेंडरी साइड जा उस्ताद मोकिलण जे बजाए असांजी क्वालिफिकेशन मुताबिक़ सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे अपग्रेड करे उन्हनि खे प्रमोशन ॾेई उन्हनि खे उन प्राइमरी स्कूलनि में उहो 17 जी जाइ ते बि रखियो वञे, 18 जी जाइ ते बि रखियो वञे। अज़ीज़ साथियो, PTLF जी मरकज़ी काबीना उस्तादनि जे मसइले